नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बोज़दार वॾा खां ख़बर ॾींदा हलूं त बोज़दार वॾा भरिसां ॻोठ वलीदाद ॾहर जे रवासिन भाइरनि जूं मुजाहिद ॾहर ऐं निज़ाम अलदीन ॾहर जो SHO कुंभ अमीर हुसैन चांग ख़िलाफ़ प्रेस क्लब बोज़दार वॾा पहुची एहतजाज मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन भाइरनि पारां साफ़ियन आॾो SHO कुंभ ख़िलाफ़ दाहींदे चयो त SHO कुंभ अमीर चांग बिना कंहिं फरियाद ऐं जवाज़ जे बाअसर हफ़ीज़ बिरोई जी वंगार वेंदे असांजे पुरियत भाउ बिलाल ॾहर खे 4 ॾींहं अॻु संदसि दुकान तां खंबी गुम करे छॾियो आहे। केतिरा ई भेरा पुछण बावजूद SHO कुंभ पारां हिन चयो आहे त मूंखे अव्हां जे भाउ बाबति का बि मालूमात न आहे, जॾहिं त SHO कुंभ सरेआम ॾींहुं ॾिठे जो बोज़दार वॾा शहर मां खयूं आहे। हिननि चयो आहे त असांजे भाउ बिलाल खे कंहिं बि क़िस्म जो नुक़सानु पहुतो त हुनजो ज़िम्मेवार SHO कुंभ अमीर चांग ऐं बाअसर हफ़ीज़ बिरोई हूंदो। हिननि वधीक IG सिंध मुश्ताक मेहर, DIG सखर, SSP खैरपुर खां मामले जो नोटिस वठी SHO कुंभ ऐं बाअसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे जी अपील कई आहे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।